ज़िले चेयरमैन घोटकी हाजी खान महर खानगढ़ तालुके जे 15 खां वधीक ॻोठनि में रोड पके नालनि सीसी ब्लॉक समेत मुख़्तलिफ़ स्कीमुनि जो इफ़्तिताह करे छॾियो। इन मौक़े ते ख़िताब कंदे ज़िले चेयरमैन घोटकी हाजी खान महर चयो त घोटकी ज़िले में डिस्ट्रिक्ट काउंसिल तरफ़ां बिना कंहिं फ़र्क़ जे तरक़ियाती कम कराया पिया वञनि। हुन चयो त ज़िले जे समूरनि यूसेज में पीअण जे साफ़ पाणी लाइ आरो प्लांट सां गॾोगॾु सीसी ब्लॉक पकियूं नालियूं रोड रस्तनि जूं स्कीमूं पिणु शुरू कयूं आहिनि। हुन वधीक चयो त डिस्ट्रिक्ट काउंसिल तरफ़ां हलंदड़ तरक़ियाती कमनि जी हू पाण निगरानी करे रहियो आहे ऐं ॻोठ ॻोठ वञी तरक़ियाती स्कीमुनि जो जाइज़ो वठी रहियो आहे। गवर्नमेंट खे बि गुज़ारिश कयूं था त घोटकी ते ख़ासि नज़र करे इन प्रोग्राम हिन इज्तिमा जे ज़रिए त असांजी जेका डिस्ट्रिक्ट काउंसिल आहे उन्हनि जा हथ वधीक मज़बूत करनि। त ॾिसो अॼु कीअं पाण सॼी संगत गॾु हुई, सभई मोतबर इलाइक़े जा असां सां गॾु हुया। तव्हां ॾिठो त असां कीअं ॻोठ ॻोठ हलियासीं, हर जाइ ते मतिलबु काथे का नाली ठहियल आहे उनजो बि ॾिठोसीं, काथे का सोलिंग लॻल आहे। असांजा कम जेके आहिनि उहे माण्हुनि जी बुनियादी ज़रूरतुनि ते मुश्तमिल आहिनि, तॾहिं असां उहे प्रोवाइड कयूं आहिनि माण्हुनि खे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk